आवाज़ सिंध न्यूज़ में ख़बरुनि अपडेट जो सिलसिलो जारी है। ख़बर शामिल कयूं पिया ठारू शाह खां। ठारू शाह में जीए सिंध माज़ जे सॾ ते मुकमल तौर फीथारो कई शटरबंद हड़ताल कई वई। जिस्म कारकुननि शहर के मुख़्तलिफ़ चौकनि ते टायरनि खे बाहियूं ॾेई रोड ब्लॉक करे छॾियो। जिस्म पारां आदमशुमारी धारनि जी आबादगारी, सिंध में वधंदड़ बेरोज़गारी ऐं बदअमनीअ ख़िलाफ़ पूरी सिंध जी ठारू शाह में भी जीए सिंध माज़ जे सॾ ते मुकमल तौर शटरबंद ऐं फीथा रोक हड़ताल कई पई वञे। शहर जा मुख्य कारोबारी मरकज़ शाही बाज़ार, रेशम गली, आशी चौक, मार्केट चौक मुकमल तौर कारोबार कारकुननि बंद कराए छॾियो। जॾहिं त पुलिस इंतज़ामिया भी शहर के मुख़्तलिफ़ चौकनि ते कंहिं अणवणंदड़ वाक़िअनि खे मुंहुं ॾियण लाइ पिकटियूं क़ाइमु करे छॾियूं। सिंध में धारा नामंजूर, सिंध में धारा नामंजूर, पूरी आदमशुमारी नामंजूर, पूरी आदमशुमारी नामंजूर।